सिंध जो दाहे न सघंदो नक्शो सिंध जो किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध जिए सिंध जिए सिंध मुझे हिन धरतीअ जा वारसो सिंधु देश मुक़द्दरा साईं जीएम सैद रहबरा जिए शहीद बशीर खान कुरैशी अज हारूनाबाद जे दोस्तन ऐं ज़िले ॾखण जे दोस्तन खे मां जस ॾींदुसि शाबाश ॾींदुसि जिन्हनि शानदार प्रोग्राम करायो आहे उन्हनि जी जदोजहद उन्हनि जी महिनत खे मां सलाम पेश कयां थो। दोस्तो असांजी कौम सिंधी कौम असीं अज खां 10,000 साल पुराणी सकाफ़त रखंदड़ कौम आहियूं। दुनिया जी जेका बि जदीद ऐं अॼु दुनिया तरक्की कई आहे अॼु अमेरिका बर्तानिया ऐं यूरोप जे मुल्कनि में जेके जदीद जायूं ठहियल आहिनि ऐं जदीद सिस्टम आहिनि असां सिंधी अॼु खां 10,000 साल अॻु इन तरीक़े सां रहंदा हुआसीं। उन जी मिसाल तव्हां वञी मुंहिंजो दड़ो ॾिसो जंहिंमें स्विमिंग पूल ड्रेन सिस्टम ऐं दुनिया जूं जेके बि जदीद सहूलियतूं हुयूं ऐं असां 10,000 साल पहिरीं उते रहंदा हुआसीं। अॼु जदीद दौर में ई जेको असां वञूं था पंहिंजी हाजत पूरी करण लाइ कमोड सिस्टम मां तव्हांखे ॿुधायां मां हिकिड़े ॾींहुं जेका डिस्कवरी चैनल जेको दुनिया खे दुनिया जी जदीद सहूलियतूं ॿुधाए थो त उन्हनि ॿुधायो त हीउ जेको कमोड आहे इन मुंहं जे दड़े मां असांखे मिलियो आहे। माना असीं एॾा जदीद माण्हू हुआसीं पर अॼु असीं उते पहुता आहियूं। हिन मुल्क जो वजूद हिन मुल्क जी वजूद जी करारदाद 1939 में मुंहिंजे रहबर साईं जीएम सैद पेश कई ऐं हिन मुल्क जो जेके पंहिंजो बानी चवनि था मोहम्मद अली जिना जेको झिक जो ठठे जो उन मुल्क जो वजूद हो ऐं हिन मुल्क खे आइन हिंदुस्तानी बुटे ॾिनो त माना असां सिंधियुनि जा हिन मुल्क जे मथां बि वॾा एहसान आहिनि वॾा थोरा आहिनि। अॼु जेको ही मुल्क पर बदकिस्मती सां जीएम सैद खे गदार करे जेल में विझी छॾियो। जिन्हा जे मुल्क ठाहियो उनखे सियारे में दिसंबर जे महीने में जॾहिं क्वेटा ऐं कला जी -8 वञी बीहे थी हिननि जेको टीबी जो मरीज़ हुनखे कलाक मोकिलियो जेको हुते रस्ते में एम्बुलेंस बि जेका हुनखे अहिड़ी ॾिनऊं जेको रस्ते में वीचारो गुज़ारे वियो माना हुनखे बि क़तल कयो वियो। भुट्टे साहब हिन मुल्क खे आइन ॾिनो उनखे फाईअ ते चढ़ायो वियो। हाणे तव्हां ॿुधायो असां सिंधी हिन मुल्क में कहिड़ी हालत में रही सघूं था। असांजा हिननि जे मथां एहसान असीं जदीद जीअं वॾे साले ॿुधायो पिए त असीं जेके कपिड़ा पायूं था त दुनिया जे अंदरि काटन जॾहिं दुनिया में माण्हू अंग उघाड़ा हूंदा हुआ 500 जा कपिड़ा पंहिंजो जिस्म ढकींदा हुआ उन टाइम ते सिंधी कॉटन इस्तेमालु कंदा हुआ जेको अॼु जो दौर हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो कफन भी ता सिंध मां जदीद नहरी निज़ाम जदीद असांजी जेका भी समुंड रस्ते जेको व्यापार थींदो हो वो भी सिंध मां थींदो हो। मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं ॿुधायो त सिंध ना मो करे चवंदो त मूंखे तदड़ी हीर अचे थी। ॿी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त नबी साईं अगरि अरबीअ खां ॿी का ॿोली ॻाल्हाई त उहा सिंधी ॿोली आहे। इहो बि असांखे फ़ख़्रु आहे।
हिकिड़ा सिंध जा वापारी नबी साईं जे दरबार में पेश थिया तो उन्हनि खे नबी साईं चयो अदा ओरे आ माना पहिरीं सिंधी ॿोली हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हाई। सुभान अल्लाह। अॼु चवनि था असां मुस्लमान कयो। तव्हां वञो पक्के किले में 4 साहिबनि जी क़बरूं आहिनि। ही चवनि था तव्हांखे मोहम्मद बिन कासिम मुस्लमान कयो। मोहम्मद बिन कासिम खां असां अॻु में मुस्लमान हुआसीं ऐं असां जदीद मुस्लमान हुआसीं। अॼु जेका इंतिहा पसंदी हले पई, जेका मुलायत हले पई, उन जो ख़ात्मो हमेशह असां कयो आहे। असांजे जेको मोहम्मद बिन कासिम जेको सिंध ते कब्ज़ो करवायो, असांजे हीरो राजा ताहिर हुन जो मुक़ाबिलो करे उनखे तड़े कढियो था। अॼु असां ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां काऊं कयूं पयूं वञनि। अॼु सिंध ते कब्ज़ो कयो वञे थो, कॾहिं बंगालियुनि जी सूरत में, कॾहिं बर्मियुनि जी सूरत में, कॾहिं अफ़गानियुनि जी सूरत में। मुल्क जो वज़ीर आज़म मुल्क में इलेक्शन खां अॻु में सिंध जे मुख़्तलिफ़ दौरनि ते वियो। दादू में चयाईं त बाबा अगर सिंधी नथा चाहिनि त सिंधूअ मथां को बि डैम मां कोन बर्दाश्त कंदोसीं। लेकिन जॾहिं हू वज़ीर आज़म बनियो कराची में ऐलान थो करे त सिंधूअ ते डैम ठाहिया वेंदा, उन लाइ चंदो ऐं पिनणु शुरू कयईं ऐं बंगाली ऐं बर्मियुनि खे उन्हनि जो कार्ड ॾियणु शुरू कया। असां उनखे ॿुधाइणु चाहियूं था त असां कंहिं बि सूरत में हिते धारनि खे हाणे बर्दाश्त न कंदासीं। मुंहिंजा भाइरो, अॼुकल्ह असांजे धरती मां सिंध जंहिंजो असांजो जियापो सिंधू आहे, सिंधू दरिया आहे ऐं उन ते डैम ॿधी असांजी माउ जो थंज असांखां खसी वञे थी ऐं असीं सिंधी सभु गॾु थी करे चऊं था त असांखे सिंधूअ मथां कंहिं क़िस्म जो डैम न आहे मंज़ूर। मुल्क जो चीफ जस्टिस जिते किथे वञे थो ऐं चवे थो त मां सिंधूअ जे इंच ते डैम ठाहींदुसि। जेसि ताईं ही सिंध जा हिलाली पुट जीअं रहंदा तूं इंच त छा तूं का बि डैम ते नथो ठाहे सघीं। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा धरतीअ जा वारसो, असां हिन मुल्क जा वारस आहियूं, असां हिन धरतीअ जा वारस आहियूं। कराची असांजी सिंध जी राणी आहे ऐं सिंध जी सूह आहे, सिंध जी सिसी आहे। सभु सिंधी हिते जेके बि मौजूदु आहिनि उहे पंहिंजनि ॻोठनि में उते जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे चओ अचो कराची में, अचो कराची में रोज़गार कयो। कराची दुनिया जो उहो मुल्क आहे, शहर आहे जिते तव्हांखे हर शइ मज़दूरी में मिलंदी। हिते कुझु अहिड़ा जॻहियूं आहिनि जिते तव्हांखे मानी बि मुफ़्त में मिलंदी। दुनिया जो वाहिद शहर आहे। तंहिं करे मां पंहिंजे सभिनी ॿारनि खे इहो हथ ॿधी थो कयां त हिते अचो, हिते रोज़गार कयो। छो त धारिया जेके आहिनि से असांजे कराचीअ ते कब्ज़ो करणु चाहिनि था। अॼु उहो किथे आहे जेके चवंदा हमारा कराची, तुम्हारे बाप का कराची नहीं था, कराची सिंध है, सिंधियों का है। अजल का हुसैन ऐं उनजी जेका टीम जिन चयो सिंध जी विरासत जी ॻाल्हि कई, चऊं कराची हमारा है, लेकिन सिंध जो इहो फ़ैसिलो हो। सिंध जी धरती जेका आहे त सूफ़ियनि जी धरती आहे। अॼु ॾिसो किथे अल्ताफ़ ऐं उनजी पार्टी पाण में चढ़ वचड़ थी आहे। जेके सिंध खे टुकड़ा कराया उहे पाण टुकड़ा थी विया। तंहिं करे मां ख़ासि करे अॼु सुभाणे 2 तारीख़ ते जेको असांजो ईद जो ॾियारो आहे उहो तव्हांखे ख़बर उहो कीअं शुरू थियो। हिन मुल्क जो सदर आसिफ अली ज़रदारी सिंधी टोपी पाए मुल्कनि जे दौरे ते वियो। तासब परस्त हिकिड़ो एंकर शाहिद मसूद जंहिं असांजे टोपीअ जे मथां चथर कई, लेकिन सिंध जा अदीब, सिंध जा दानवर, सिंध जा जेके सहाफ़ी, ख़ासि करे मां
अली काज़ी जो थोरा तो आया जे इहो ऐलान कयो सिंध डे मनाइण जो असीं अॼु 7 सालनि खां इहो पंहिंजो ईद जो ॾियारो मल्हायूं था। अॼु कराचीअ जे सिंध पुष्ट में लालू खेत हुजे, नाज़माबाद हुजे, सदर हुजे, कहिड़े बि इलाइक़ो हुजे, तव्हांखे सुभाणे सिंधी माण्हू गलीअ गलीअ में अजर के टोपी वारा नज़र ईंदा। मुंहिंजो शहीद वसीर ख़ान चवंदो त मुंहिंजो हिकिड़ो माण्हू लख बराबरि आहे, तंहिं करे अमी लखनि जी तादाद में हुयो हींअर ऐं कराची असांजी आहे ऐं इंशाअल्लाह ताला असीं दुनिया खे इहो ॿुधाइणु चाहींदासीं, दुनिया खे इहो ॿुधाइणु चाहींदासीं त कराची असां सिंधियुनि जी आहे ऐं उते कंहिंखे असीं मेरी हक़ ॾिसणु न ॾींदासीं जेके अॼु दावाऊं कनि था। अॼु असांजो जेको वज़ीर आज़म आयो आहे उन प्लानिंग तहत असांखे आख़िरियत में करण कोशिश कई आहे, लेकिन असांजा गैरतमंद सिंधी सिंध एक्शन कमेटी बनाए करे उन जो मुक़ाबिलो करे रहिया आहियूं, जंहिंमें जसकम असांजी मज़बूत तरीन पार्टी आहे। मुंहिंजा धरतीअ जा वारसो अॼु दुनिया जे कुंड कुर्च में हींअर मां आर्ट काउंसिल में हिकिड़ो प्रोग्राम अचां पियो, उते उमर मेमण जेको कंबर जो हो उन छा कयो जो दुनिया जे 120 मुल्कनि में वञी करे हो जमालो ॻाल्हाए उते अजर के टोपियूं पाराए ऐं दुनिया खे ॿुधायो त असां सिंधी क़ौम अमन पसंद क़ौम आहियूं। मां तव्हांखे अमन पसंदीअ ते ॿुधायां त मुंहिंजो दड़ो जंहिंमां तव्हांखे दुनिया जी जदीद अॼु दुनिया जेका दुनिया जी तरक़ी आहे व्हील ते थी आहे, टायर ते थी आहे, उहा बैल गाॾी ढगे गाॾी असांजे मुंहं जे दड़े मां मिली आहे। माना दुनिया खे गाॾी ऐं दुनिया खे पहिए जो तस्वर बि असां खे ॾिनो आहे ऐं इहा बि असीं अमन पसंदि रहिया आहियूं। मुंहिंजे दड़े मां को हथियार कोन मिलियो आहे, उते तव्हांखे जदीद चीज़ूं मिलियूं आहिनि। तंहिं करे मां अॼु वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर हिननि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं उन्हनि खे मां मुबारकूं ॾियां थो शानदार प्रोग्राम करण ते ऐं उमेद कयां थो त सुभाणे 2 तारीख़ ते कराची प्रेस क्लब में हज़ारनि लखनि जी तादाद में ईंदा ऐं आख़िर में मां चवंदुसि त साह में आ सिंध आया साह असांजी सिंधड़ी फुटासी खां असांजी सिंधड़ी वादो आॾो ख़ुदा जे छा कयूं तोहफ़ा असां तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी रांदी ते क़ौमी ज़बान।